मीर अली में शहीद ऑफिसरन ऐं जवानन खे मिटीअ मां हवाले कयो वियो। ISPR मूजिब शहीदन जी मुकमल फौजी एजाज़ सां आबाणनि इलाक़नि में तदफीन कई वई। लेफ्टिनेंट कर्नल काशिफ अली शहीद खे कराची में मिटीअ मां हवाले कयो वियो। कैप्टन मोहम्मद अहमद बदर शहीद खे तलागंग में फौजी एजाज़ सां तदफीन कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाक फ़ौजी मान इतिहाद ऐं बर्दाश्त जे नज़रिए खे बरक़रार रखियो आहे। जारी कयल बयान में सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पाक फ़ौज दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में हमेशा पेशेवरानी महारत जा आला मयार क़ाइम कया। बहादुर पुटन मादरे वतन जे दिफ़ा लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं। पूरी क़ौम असांजे हथियारबंद फ़ौज सां गॾु बीठल आहे। अज़ीम क़ुर्बानी बहादुरनि जे अज़्म जो मिसाल आहे जेका संदन शहादत जी सूरत में मौजूदु आहे। मीर अली में दहशतगर्दी जे वाक़े जी मज़म्मत कयूं था। मुतहद थी दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग विढ़ी सघिजे थी। गुज़िरियलु हिक सियासी पार्टी शहादतुनि जो मज़ाक़ उॾायो। हुन खां वॾी मुल्क दुश्मनी नथी थी सघे। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ुर्बानी ॾींदड़ असांजा मोहसिन आहिनि। शहीदनि जे क़ुर्बाननि जे करे अॼु मुल्क क़ाइमु आहे। इस्टेब्लिशमेंट सां सभिनी पार्टियुनि जा इख़्तिलाफ़ रहिया पर कंहिं अहिड़ो रवैयो इख़्तियार न कयो। असेंबली में हिक धुर ग़ज़ा बाबति ठहराव जी मुखालफ़त कई हुई। उन ई धुर IMF खे ख़त लिखी मुल्क दुश्मनीअ जो सबूत ॾिनो आहे। सिंध सरकार पारां कणक ख़रीदारी जो अमल 20 मार्च खां शुरू करण जो फ़ैसिलो। सॼे सूबे में 353 कणक ख़रीदार मर्कज़ क़ाइमु कया वेंदा। ख़ुराक खाते पारां कणक जी ख़रीदारीअ लाइ मुकमल क़दम खंया विया आहिनि। ख़ुराक वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो संदसि चवणु हो त सिंध हुकूमत कणक जो अघु 4000 रुपया फ़ी मण मुक़ररु कयो आहे। सिंध में 9 लख टन कणक जी ख़रीदारी जो हदफ़ मुक़ररु कयो आहे।